मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह ताला फरमा कुल मोमिनीन यग़ुद्दू मिन अब्सारिहिम, यानी अल्लाह ताला खे मालूम, अल्लाह ताला जीअं जो असांखे पैदा कयो न, त अल्लाह ताला खे इहो इल्मु हो त हे इंसान बदनज़री कंदो, हे इंसान नामहरम औरत खे ॾिसण जी कोशिशि कंदो, त अल्लाह ताला खे ठीकु तरीक़े सां मालूम हुयो। त अल्लाह ताला फरमायो कुल मोमिनीन, ए मोमिनो यग़ुद्दू मिन अब्सारिहिम, पंहिंजी नज़रुनि खे झुकाए करे हलो। यानी साफ़ तौर ते मालूम थिए थो नामहरम जेकी बि औरत आहे उन तरफ़ बिल्कुलु ॾिसणो न आहे। ॾिसण सां पंहिंजो जेको गुनाहगार थींदो। बदनज़री जो वॾो असरु आहे, बदनज़री जो तमामु वॾो असरु थींदो आहे। हिकु तमामु वॾो मुहदिस हुयो, हिकु मुहदिस तमामु वॾो हुयो, रस्ते सां हुन सफ़रु कयो, सफ़रु कंदे कंदे हिकु औरत जे मथां नज़र थोरी दूर पइजी वई, नज़र जीअं पइजी वई त वियो जिते दर्स ॾींदो हदीस जो, उन रिवायत में आयो, उन किताब जे अंदरि इहो लिखिजी आयो त उन बुज़ुर्ग शेखुल हदीस उनजी नज़र सिर्फ़ु हिकु औरत जे मथां नामहरम जे मथां पई, फौरी तौरु उन खां 10 या 20 हज़ार हदीसूं विसरी वियूं। यानी मालूम थियो बदनज़री जे अंदरि वॾो नुक़सानु आहे। हिन ज़माने में अगरि कोई बि मुहदिस न आहे, कोई बि आलिम न आहे, सिर्फ़ु तव्हां जो साईं असां त मुहदिस न आहियूं, असांखां हदीसूं कॾहिं विसरींदियूं। मां सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो, जेकॾहिं अगरि तव्हां मुहदिस न आहियो, हदीसूं यादि न आहिनि, क़ुर यादि न आहे, कम से कम नमाज़ पढ़ो था। जेकॾहिं अगरि बदनज़री कयो था, औरतुनि खे ॾिसो था, नामहरम औरतुनि खे, पोइ मोबाइल में ॾिसो था, ईअं ॾिसो था, नमाज़ जे अंदरि सुकून कंहिं क़िस्म में कोई बि न ईंदो। हलो नमाज़ पढ़ो वञी करे, नमाज़ ते बीहंदो तव्हां पाण ख़ुदि हैरान थींदव, तव्हां ख़ुदि हैरान थींदो, भला नमाज़ जे अंदरि जेकी राहत ईंदी आहे, उहा राहत मूंखे छाजे कारण नथी अचे। इहो असरु आहे बदनज़री तव्हां कई आहे। वॾे में वॾो असरु थींदो आहे बदनज़री जो। इन जे करे अल्लाह ताला क़ुर हकीम में अल्लाह ताला ॾिठो असांजी कुलटिन खे, अल्लाह ताला चेक कयो त हे इंसान जेके आहिनि हिन खे मां बनाईंदुमि न, इन खां बाद में हिन खां बदनज़री थींदी। त अल्लाह ताला फरमायो कुल मोमिनीन यग़ुद्दू मिन अब्सारिहिम, ए ईमान वारो, ए मोमिनो, जॾहिं बि तव्हां अॼु नामहरम औरतूं अचनि, पंहिंजी नज़रुनि खे हेठि झुकाए छॾियो। हे हुकुम आहे। फ़ाइदो छा थींदो? जॾहिं तव्हां नज़र खे हेठि झुकाईंदव, बदनज़री न थींदी। जॾहिं बदनज़री न थी त दिमाग़ जे अंदरि बुरा ख़्यालात न ईंदा। जॾहिं बुरा ख़्यालात न आया, बुरा ख़्यालात न आया त तव्हां जेको बुराई तरफ़ मुमाइल बि न थींदो। त इबादत जे अंदरि असांखे ज़्यादा सुकून ऐं राहत जेकॾहिं कंहिं बि नौजवान खे, मोमिन खे, मुस्लमान खे नथी अचे, त उहो बदनज़री न करे, पंहिंजे मोबाइल खे चङी तरह सुहिणे नमूने सां इस्तेमालु करे, जेकी वक़्त जी ज़रूरत आहे उन मुताबिक़ मोबाइल खे इस्तेमालु करे, कंहिं क़िस्म में कोई बि फोश वीडियो या बदनज़री वारी वीडियो न ॾिसे। तव्हां हिकिड़ो महीनो इन ते कंट्रोल करे ॾिसो, पोइ ॾिसो महीने खां बाद में इन अहिड़ियुनि शयुनि खे तव्हां यूज़ न कयो, इस्तेमालु न कयो, पोइ अची करे नमाज़ पढ़ो, पोइ ॾिसो तव्हांजी नमाज़ जे अंदरि केतिरो असरु आहे। गुनाह हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजे अंदरि नवसत आहे, उन नवसत जे करे इबादत जे अंदरि ख़लल पवंदो आहे। हे त सिर्फ़ु मां नमाज़ जी ॻाल्हि कयमि, हे त सिर्फ़ु मां नमाज़ जी ॻाल्हि कयमि। सेम सेम क़ुर जी तिलावत बि ईअं ई आहे। दुनिया जो कोई बि इंसान आहे, कोई बि नौजवान बंदो आहे, बदनज़री करे थो, क़ुर जी तिलावत जे अंदरि सुकून न ईंदो एतिरो, जेसिताईं तव्हां इहो फॉल्ट कढो नथा पंहिंजे अंदरां। ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला उन बंदे जे मथां लानत मोकिले, अल्लाह ताला उन बंदे जे मथां लानत मोकिले जेको नामहरम खे ॾिसे, उनजे मथां अल्लाह ताला लानत मोकिले। ऐं ॿिए नंबर ते ख़ुदा उनजे मथां बि लानत मोकिले जेको तयारु थी करे बीहे ऐं चवे त मूंखे फ़िलहाणियूं औरतूं ॾिसनि या औरतूं चवनि फ़िलहाणा मूंखे मर्द ॾिसनि। इन ॿिन्हिनि जे मथां ख़ुदा लानत मोकिलींदो आहे। इन जो मिसाल मां हीअं चङी तरीक़े बयानु कयां। हिन जे मथां त बिल्कुलु लानत आहे। अगरि को नौजवान खे औरत खे ॾिसे थो न, त इन मथां बिल्कुलु लानत अची वेंदी, लानत जो मुस्तहिक़ बि थींदो। छाजे करे गुनाह में हे जंहिं कम में लॻो पियो, इहो कमु जेको गुनाह वारो आहे, औरतुनि खे ॾिसणु गुनाह आहे, ऐं इन जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी। जैसे काफ़ी जो नौजवान
मां त अक्सर ॾिठो आहे असांजा काफ़ी नौजवान जंहिं टाइम मोकल मिले, स्कूल जी मोकल मिले, कॉलेज जी मोकल मिले, ख़ासि करे उन जॻह ते घणो वञी करे बीहंदा आहिनि जिते औरतूं अचनि। जंहिं स्कूल खां औरतूं निकिरनि, जंहिंखे मां सवली सिंधी में चवां औरतुनि जो स्कूल, जंहिंमें सिर्फ़ु औरतूं पढ़ंदियूं आहिनि, या औरतुनि जी कॉलेज जिते रुॻो औरतूं पढ़ंदियूं आहिनि, त काफ़ी नौजवान जो दिमाग़ु ख़राबु हूंदो आहे। उते वञी करे उन स्कूल जी गेट या गेट खां परे खां बीह करे औरतुनि खे ॾिसंदा वठंदा आहिनि त मथां जेको आहे किथे राब्तो थी पए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े बंदे जे मथां ख़ुदा लानत मोकिलींदो आहे, ख़ुदा लानत मोकिलींदो आहे। ॾिसो इहा शइ कोई बि इंसानु पसंदि न कंदो। इहे जेके नौजवान आहिनि इन खां जेकॾहिं मां थोरी जेको आहे माज़रत सां पुछा कयां, जेकॾहिं तुंहिंजी भेण जे लाइ को अहिड़ो इरादो करे, छा थो सम्झे पोइ? तुंहिंजी घरवारी जे लाइ को अहिड़ो इरादो करे, छा थो सम्झे तूं? तुंहिंजी माउ जे लाइ को अहिड़ो इरादो करे त ख़ार लॻे थी न साईं, वॾी ख़ार थी लॻे, बिल्कुलु जज़्बाती थी वेंदासीं। त ज़ालिम इहा सोचण जी कोशिशि कयो, इहे औरतूं जेके पाण बिलफ़र्ज़ वञनि बि थियूं न, इहे कंहिंजूं भेणियूं आहिनि, कंहिंजूं माइरूं आहिनि, कंहिंजूं घरवारियूं बि आहिनि। हे तमामु वॾो फॉल्ट आहे। हिकु नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लानत फरमाई आहे, साफ़ तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बंदे जे मथां लानत फरमाई आहे जेको औरतुनि खे ॾिसण जी कोशिशि करे या औरतूं मर्दनि खे ॾिसण जी कोशिशि कनि, इन जे मथां साफ़ तौर ते लानत आहे। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन बंदे जे मथां, उन बंदी जे मथां बि ख़ुदा जी लानत ईंदी आहे जेको पाण खे तयारु अहिड़े एतबार सां करे त ॿिया मर्द मूंखे ॾिसनि। औरतुनि जे अंदरि काफ़ी जेको कैफ़ियत हूंदी आहे, औरतूं पाण खे ठीकु ठाकु जेको आहे सींगार करे इन जे करे ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि ताकी असांखे मर्द ॾिसनि। त इहे औरतूं लानत जे ज़ुमरे में अची वेंदियूं। इन औरतुनि जे मथां लानत वसंदी आहे ख़ुदा जी। हालांकि हे ईमान वारो औरतुनि जी निशानी त न आहे। औरत पंहिंजो सींगार इन एतबार सां करे त नामहरम मर्द मूंखे ॾिसे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन जे मथां अल्लाह ताला जी लानत ईंदी आहे। ऐं सेम मर्द सींगार करे, मर्द पाण जी बनावट करे ऐं पाण खे सुहिणो करे वञी करे औरतुनि जे मजमे में बीहे ऐं मर्द जी दिलि जे अंदरि कैफ़ियत इहा हुजे त इहे मूंखे औरतूं ॾिसनि, इन जे मथां बि ख़ुदा जी लानत ईंदी। त इस्लाम घणो कुझु ॿुधाए थो। सिर्फ़ु इस्लाम एतिरे महदूद न आहे त नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, ज़कात ॾियो, न न, इन खां अलावा इस्लाम मुआशिरो बि सेखारे थो। इस्लाम मुआशिरो बि सेखारे थो, इस्लाम जेको आहे आदाब बि सेखारे थो। इन शयुनि ते जेकॾहिं अगरि असां न हलंदासीं असां ख़सारो ऐं नुक़सानु ॾिसंदासीं, असां तबाही ॾिसंदासीं। त क़ुरान हकीम में अलाह ताला तमामु वॾो जेको जंहिंखे अलाह ताला फोकस करे बयानु कयो आहे, उहो अलाह ताला बदनज़री खे अलाह ताला वॾी कबात करे बयानु कयो आहे। बदनज़री न कयो, जीअं अलाह ताला मोमिननि खे हुकुम ॾिनो न, ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे अहिड़ो झुकायो, अलाह ताला सेम औरतुनि खे बि हुकुम ॾिनो आहे त ए ईमान वारो औरतूं तव्हां बि पंहिंजी नज़र जेको झुकाए करे हलो, तव्हां बि पंहिंजी नज़र झुकाए करे हलो। अगरि झुकाए करे न हलंदो पोइ अलाह ताला जे अज़ाब में क़यामत ॾींहुं दाख़िल थी वेंदो। बहरहाल हिन ज़माने में मुस्लमान जी औरतुनि खे जेकॾहिं ॾिसूं था, मुस्लमान जी औरतुनि खे ॾिसूं था, वॾी हैरानगी लॻंदी आहे, इंतिहाई वॾो अफ़सोस बि थींदो आहे त मुस्लमान जूं औरतूं नेठि कहिड़े ट्रैक ते हली पियूं हिन टाइम। मुस्लमान जूं औरतुनि खे छाजे करे दीन इस्लाम हिन टाइम सम्झ में नथो अचे। अल्लाह जो कसम आहे, इस्लाम त इहो ई आहे। इस्लाम त इन शइ खे बयानु कयो आहे त ईमान वारी औरत खे, मुस्लिम औरत खे मुड़ुसु, पीउ, भाइर, चाचा ऐं मामा इन खां अलावा कोई बि ॾिसण जी कोशिशि न करे, कोई बि ॾिसण जी कोशिशि न करे। अॼुकल्ह मुस्लमान जी औरत खे एतिरी हिमत न आहे थींदी मां पंहिंजे मुड़ुस लाइ सींगार कयां, ऐं असांजे घर में माहौल लॻा पिया आहिनि। इनखे असां चङी तरह जेको मालूम कयूं था, मुस्लमान जूं औरतूं उनखे इहा बि ख़बर न आहे त जेको सींगार कयो वेंदो न असुली में जेको मां पंहिंजो हुस्न ज़ाहिर कयां उहो कंहिंजे लाइ कयां, दुनिया जे कयां, ॿिए कंहिं बंदे लाइ न कयां। दुनिया जे कंहिं बि इंसान जे लाइ हुस्न खे खोलण जी ज़रूरत न आहे। अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वास्ते अलाह ताला बयानु करे ॿुधायो त ईमान वारी औरत जे लाइ ज़रूरी आहे त उहो पंहिंजो हुस्न पंहिंजे मुड़ुस यारो खोले, पंहिंजी ज़ीनत खे मुड़ुस जे ॾाढो ज़ाहिर करे।
मुड़ुस खां अलावा ॿिए कंहिं बि जॻह ते पंहिंजी ज़ीनत खे खोलण जी कोशिशि न करे। अगरि ॿिए हंधि ज़ीनत पंहिंजी पेश कंदी इहा वॾी गुनाहगार थींदी। त अॼुकल्ह ॾिसो मुस्लमान जी औरतुनि खे घरनि जे अंदरि मुड़ुसु मौजूदु आहे, घरनि जे अंदरि मुड़ुसु मौजूदु आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको हार सिंगार न आहे मुड़ुस लाइ। पर जेकॾहिं थोरी ख़बर पइजी वञे त भाणेजे जी शादी आहे, भाइटे जी शादी आहे, हा चाचे जी शादी आहे, पोइ ॾिसो त इहा औरत पाण खे केतिरो ज़ीनत वारो करे ऐं पोइ थी ॿाहिरि निकिरे, त हे औरत हलाकत जी तरफ़ थी वञे। इस्लाम सींगार खां कंहिं क़िस्म जो कोई बि न रखियो आहे, पर प्लस में इस्लाम इहो ॿुधायो त सींगार जेको कयो वेंदो, हुस्न जेको ज़ाहिर कयो वेंदो, मुड़ुस ॾाढो कयो वेंदो, ॿिए हंधि हराम आहे। अलाह ताला असांजी तमामु मुस्लमान जी औरतुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।